सय्यिदिर रुसुल व खातमिल अंबिया अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। हदीस पाक में अचे तो फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुल्लु मौलूदिन यूलदु अलल फित्र। फरमायूं जेको भी ॿार ॼमंदो आहे वो इस्लामी फितरत ते ॼमंदो आहे, माना पक्को ठको मुसलमान हूंदो आहे। फ़अबवाहु युहव्विदानी औ युनस्सिरानी औ युमज्जिसानी। पोइ पीउ मां उनखे ख़राबु कंदा। असां त चवंदा आहियूं साईं मुंहिंजे पुट खे फलाणे ख़राबु कयो, फलाणे मुंहिंजे पुट खे चोर करे छॾियो। पर नबी साईं फरमायो पहिरें नंबर ते औलाद खे ख़राबु पीउ मां कंदा। ॿार जेको बि ॼमंदो आहे उहो पक्को ठको मुसलमान हूंदो आहे। पोइ पीउ मां उनखे या यहूदी कंदसि या ईसाई कंदसि या मजूसी कंदसि। या डॉक्टर कंदा या प्रोफेसर कंदा या इंजीनियर कंदा या सूबेदार कंदा या आलिम कंदा या हाफ़िज़ कंदा। पीउ मां जी मर्ज़ी आहे। यहूदी पंहिंजे औलाद खे यहूदी था कनि, ईसाई पंहिंजे औलाद खे ईसाई था कनि, मजूसी पंहिंजे औलाद खे मजूसी था कनि। असां मुसलमाननि पंहिंजे औलाद खे मुसलमान कयो। असांजो हाल हीअ आहे, कंबर जे बाज़ार में वञूं था त ख़बर कान थी पए त मुसलमान कहिड़ो आहे, वांॻियो कहिड़ो। हुनजो बि मथो उघाड़ो, हिन जो बि मथो उघाड़ो। हुन जे चेहरे ते बि ॾाढ़ी कान्हे, हिन जे चेहरे ते बि ॾाढ़ी कान्हे। मस्जिद में अज़ान आई हू बि न आयो, मस्जिद में अज़ान आई ही बि न आयो। हू बि मौसीक़ी राग जो शौक़ीन, ही बि मौसीक़ी राग जो शौक़ीन। हू बि व्याज पियो खाए, ही बि व्याज पियो खाए। हुन जी न्याणी बि बिना पर्दे जे स्कूल, हिन जी न्याणी बि बिना पर्दे जे स्कूल। असां मुसलमाननि मुसलमानी सम्झी आहे, नालो मुसलमाननि वारो हुजे, 7 ॾींहं ते अक़ीक़ो थियो हुजे, सुन्नत तौर थी वञेसि बसि। हाणे त असां मुसलमान एॾो बेज़ार ऐं मुसलमानी मां जो नालो भी मुसलमाननि वारो नथो वणे। अब्दियत वारो नालो अब्दुल्ला, अब्दुर्रहमान, अब्दुर्रऊफ़, भला नाला ये नाला नथा वणनि। घटि में घटि नालो त मुसलमाननि वारो हुजे।
क़यामत जे ॾींहुं मुसलमाननि जे कतार में दॿी वियो। नाले जो भी 40-50 असर थींदो। मां नथो चवां, मुंहिंजे नबी फरमायो क़यामत जो ॾींहुं थींदो, अल्लाह ताला मां मोहम्मद के सॾु कंदो, या मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पोइ जन जो भी नालो मोहम्मद हूंदो सभु चवंदा लब्बैक जी मौला असां हाज़िर आहियूं। अल्लाह साईं फरमाईंदो मां त पंहिंजे सोणे नबी खे सॾु कयो, तव्हां छो जवाबु ॾिनो? बाना चवंदा या अल्लाह असांजो नालो भी मोहम्मद आहे, असां सम्झोसीं शायदि असांखे सॾु आहे। नबी साईं फरमायो अल्लाह जो रहम जोश में अची वेंदो। अल्लाह साईं फरमाईंदो तव्हांजो नालो भी मोहम्मद आहे, त लॻो मुंहिंजे सोणे मोहम्मद जे पोयों नाले जे सदके भी अॼु माफ़ी अथव। मोहम्मद नालो एॾो प्यारो आहे। हदीसुनि जे किताबनि में त ईअं बि ईंदो आहे कि घर में मोहम्मद नाले को शख़्स आहे, उन्हनि जो अक़ीदो ईमान सही आहे। अल्लाह ताला क़यामत जे ॾींहुं मोहम्मद नाले जे बरकत जे करे सभिनी घर वारनि जी बख़्शिश जा फ़ैसिला फरमाए। मोहम्मद नालो एॾो प्यारो आहे। असांजे कादरी सिलसिले में केतिरा अहिड़ा बुज़ुर्ग भी गुज़री चुका आहिनि जो पीउ जो नालो भी मोहम्मद त पुट जो नालो भी मोहम्मद। मोहम्मद नालो एॾो प्यारो आहे। अहिड़ा भी असांजा बुज़ुर्ग गुज़री चुका आहिनि जो 4 पुट चइनी जो नालो मोहम्मद, पहिरियों पुट जो नालो रखियईं मोहम्मद अव्वल, वरी ॿियो पुट जो नालो रखियईं मोहम्मद सानी, वरी टियों पुट जो नालो रखियईं मोहम्मद सालिस, वरी चौथों पुट जो नालो रखियईं मोहम्मद राबे, जेको पुट ॼमे नालो मोहम्मद। मोहम्मद नालो एॾो प्यारो अथव। अंग्रेज़नि जी हिकिड़ी टीम आहे, पोइ सॼी दुनिया में घुमंदी आहे, सर्वे कंदा आहिनि दुनिया में मौलवी केतिरा, हाफ़िज़ केतिरा, कारी केतिरा, डॉक्टर केतिरा, प्रोफेसर केतिरा, इंजीनियर केतिरा। पोइ उन्हनि सॼी दुनिया में सर्वे कई त काइनात में सभ खां वधीक नालो घणो कंहिंजो आहे। अमेरिका में उन्होंने रिपोर्ट पेश कई त काइनात में सब खां वधीक नालो आहे त मोहम्मद मुस्तफ़ा जो नालो। मुसलमाननि जो को शहर, मुसलमाननि जो को ॻोठ, मुसलमाननि जो को महलो, मुसलमाननि जो को घर ख़ाली न आहे जंहिंमें मोहम्मद नाले को शख़्स न हुजे। मोहम्मद नालो एॾो प्यारो आहे। असांजा उस्ताद हुआ साईं मोहम्मद हैदरी साहब, समरकंद बुखारा, ये जेके रियासतूं आज़ाद थियूं आहिनि, फरमायूं असां हुते हिकिड़ो क़ब्रिस्तान ॾिठोसीं, हुन क़ब्रिस्तान जो नालो हो मोहम्मदी क़ब्रिस्तान। 400 क़ब्रूं हुयूं, घणियूं? फरमायो हुते बोर्ड ते लिखियल हुयो त ही जेके 400 क़ब्रूं आहिनि सभिनीनि जो नालो मोहम्मद, सभु वक़्त जा मुहद्दिस ऐं फ़क़ीह। ऐं हुते बोर्ड ते लिखियल हुयो त हिन क़ब्रिस्तान में उहो ख़ुशनसीब दफ़न थींदो जंहिंजो नालो भी मोहम्मद हुजे भी मुहद्दिस ऐं फ़क़ीह। नालो मोहम्मद अथसि पर मुहद्दिस न आहे, उहो भी हिते दफ़न न थींदो। मुहद्दिस त आहे पर मोहम्मद नालो न अथसि, उहो भी हिते दफ़न न थींदो। हिन क़ब्रिस्तान में उहो ख़ुशनसीब दफ़न थींदो जंहिंजो नालो भी मोहम्मद हुजे भी मुहद्दिस ऐं फ़क़ीह। मोहम्मद नालो एॾो प्यारो आहे। हज़रत इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह जा 2 शागिर्द हुया, एक जो नालो अबू यूसुफ, बे जो नालो मोहम्मद।
इमाम अबू यूसुफ इमाम मोहम्मद अबू यूसुफ यतीम हुयो, उनजो नालो हो याकूब बिन इब्राहिम। बचपन में उनजो पीउ फौत थी वियो। वो हिकिड़े होटल ते मज़दूरी कंदो। हज़रत इमाम अबू हनीफ़ा उन नंढड़े याकूब बिन इब्राहिम खे जो ॾिठो त सम्झी वियो त हिन ॿार में के दाणा आहिनि। चईंसि पुट हिते घणा तोखे पैसा मिलंदा आहिनि? चईं रुपयो। इमाम अबू हनीफ़ा फरमायो पुट हली आ त मां तोखे मदरसे में पढ़ाया क़ुरान ऐं हदीस। तोखे क़ुरान हदीस भी पढ़ाईंदुसि, फ़िक़्ह भी पढ़ाईंदुसि, रोज़ानो तोखे ₹2 भी ॾींदुसि। सभु ज़ुबान न चयो भाई त भलो थी पियो। पोइ मदरसे में आयो, 2-3 ॾींहं गुज़रिया। होटल वारो परेशान थी वेंदो आहे। ॿारु ॾाढो कम वारो हो, सुलक्षणो हुयो, सदोरो। अलाए केॾे बि हलियो, पोइ ख़बर पयसि त भाई न कि मुला खारे विया, मदरसे में थो पढ़े। उन होटल वारे अबू यूसुफ जी अम्मा खे चयो त तुंहिंजो पुटु होटल ते कोन थो अचई, मौलवी हिन खे खारे विया आहिनि। ये 2-3 ॾींहं हिन खे ₹2 ॾींदा, सुभाणे जीअं पाण पिननि था तुंहिंजे पुट खे बि पिनाईंदा। जियां जो के दौर में असांजा पढ़ियल लिखियल मुसलमान असां मौलवियुनि खे चवंदा आहिनि त ही पाण बि पिननि था, जन खे पढ़ाइनि था उहे बि पिनंदा, पेनूं पिया तयारु कनि। ही चङा भला मुसलमान। इहो असुल खां वठी असांखे मेणा ताना मिलंदा। अबू यूसुफ जी अम्मा आई हज़रत इमाम अबू हनीफ़े वटि। चई अदा अलाए तूं केतिरो वक़्तु हिन खे पैसा ॾी? मां बेवा आहियां, कमाइण वारो इहो हिकिड़ो नंढड़ो आहे। उहो होटल वारो थो चए त मां हिन खे ₹3 ॾींदुसि, त महिरबानी करे मुंहिंजे बच्चे खे छॾ। इमाम अबू हनीफ़ा फरमायो अम्मा मां तुंहिंजे बच्चे खे ₹4 भी मज़दूरी ॾींदुसि ऐं क़ुरान ऐं हदीस भी पढ़ाईंदोसांसि, ऐं जेसि ताईं मां जहिड़ो आहे हिन जा पैसा बंदि न थींदा। अम्मा हिन बच्चे खे हिन मदरसे मां न कढ, इंशा अल्लाह अहिड़ो वक़्तु ईंदो जो ही तुंहिंजो यतीम बच्चो बादशाहनि सां गॾु खाधा खाईंदी। पोइ इहो यतीम याकूब बिन इब्राहिम हारून रशीदी बादशाह जे ज़माने में चीफ जस्टिस थी वियो, माना काज़िल कुज़ात, सॼी दुनिया जो काज़ी, वॾे में वॾो काज़ी। हज़रत इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह जी पेशन गोई रब सची कई। वो नंढड़ो यतीम अबू यूसुफ हारून रशीद बादशाह सां गॾु दस्तरखाने ते वेठो हो। उहो पियो बूटियूं कढी ॾेसि, चमचनि सां हलवो कढी करे अबू यूसुफ जे आॾो पियो रखे। बादशाह त अबू यूसुफ जे अखियुनि में पाणी अची वियो। चई रहिमल्लाहु अबा हनीफ़त, अल्लाह मुंहिंजे उस्ताद अबू हनीफ़े जी क़ब्र ते किरोड़ा रहमत नाज़िल करे। काश अॼु मुंहिंजी अम्मा ज़िंदा हुजे हा ऐं मुंहिंजे उस्ताद जे पेशन गोई खे ॾिसे हा जो अॼु हुनजो यतीम बचिड़ो बादशाहनि सां गॾु दस्तरखाने ते खाधा। इमाम मोहम्मद वरी गवर्नर जो पुटु हो, हसन शेबानी गवर्नर। अॻे गवर्नर भी पंहिंजे बच्चनि खे क़ुरान पढ़ाईंदा हुआ। अॼु गॾा गाॾे वारो मज़दूर भी चए थो त मां पंहिंजे पुट खे डॉक्टर बनाईंदुसि। अरे बाबा छो? चए थो मुंहिंजी ज़िंदगी त तेल थी वई, भला पुट जी ज़िंदगी त ठहे। ईअं नथो सोचे त मुंहिंजी दुनिया त कान ठही, भला पंहिंजे बच्चे खे हाफ़िज़ ऐं आलिम बनाया, माना क़ब्र ऐं क़यामत मुंहिंजी भली थी। बाबा हिते जो असां बच्चा छॾिया आहिनि मदरसे में क़ुरान मजीद पढ़ण जे लाइ, इन जे लाइ त अॻिते सगाई थिए। पोइ नंढड़ो मोहम्मद
हज़रत इमाम अबू हनीफ़े वटि आयो, चईंसि मूंखे हदीस ऐं फ़िक़्ह पढ़ायो। इमाम साहब फरमायसि पुट मुंहिंजो शर्त आहे त क़ुरान मजीद यादि करे आ, पोइ मां तोखे हदीस ऐं फ़िक़्ह पढ़ाईंदुसि। मुंहिंजी दाख़िला जो शर्त आहे। वियो 6 ॾींहंनि खां बाद वापसि मोटियो, चईंसि मूंखे हदीस ऐं फ़िक़्ह पढ़ायो। इमाम साहब फरमायो पुट मां तोसां शर्त कयो त मां हदीस ऐं फ़िक़्ह उनखे पढ़ाईंदुसि जेको क़ुरान मजीद जो हाफ़िज़ हुजे। त उन नंढड़े मोहम्मद इमाम अबू हनीफ़े खे चयोसीं मुंड खां वठी पछाड़ीअ ताईं जिथों बि क़ुरान मजीद खोले ॿुधो, मां तव्हांखे यादि ॿुधाईंदुसि। 6 ॾींहंनि में पूरा 83 सिपारा क़ुरान मजीद जा यादि कया। क़ुरान मजीद जो मौजज़ो। असांजे कंडियारो जे मदरसे में हिकिड़ो तालिब इल्म हुयो, 8 साल हुनजी उमिरि हुई। 6 महीननि में पूरा 83 सिपारा क़ुरान मजीद जा यादि कया। वरी सकरन में मां कारी साहब गुल मोहम्मद जे मदरसे में वियुसि, दस्तार जो जलसो हुजे, उते हिकिड़ो तालिब हुयो जा 4 महीननि में पूरा 83 सिपारा क़ुरान मजीद जा यादि कया। होटल जो बेरो हुनजो। सरारी जे मदरसे में मां वियुसि, उते 2 न्याणियूं हुयूं क़ुरान मजीद जूं हाफ़िज़ाणियूं, हिकिड़ी 7 सालनि जी ॿी 8 सालनि जी। मां पुछा कमी मौलवी जूं न्याणियूं आहिनि, का कारी साहब जूं न्याणियूं आहिनि, का मोहतिम साहब जूं न्याणियूं आहिनि। चयोसीं न, हितां जो हिकिड़ो ग़रीब मिसकीन आहे, मज़दूरीअ ते पाणीअ जा दिला भरींदो आहे। ही 2 न्याणियूं उन ग़रीब जूं आहिनि जेके क़ुरान मजीद जूं हाफ़िज़ाणियूं। बाबा ये रब जो दयन आहे, पंहिंजे वस में न आहे। मतां को मौलवी चए त मुंहिंजा पुट हाफ़िज़ ऐं आलिम थींदा, पंहिंजे वस में न आहे। आलिमनि जा पुट चोर थी विया, चोरनि जा पुट आलिम थी विया। असां अखियुनि सां ॾिठासीं। नौशारो ठारूशा में हिकिड़ो चोटीअ जो मौलवी हुयो, हुनजो पुट चोरी जे केस में थाणे ते ॿधिजी आयो। मौलवी साहब वीचारो पटको पाए थाणे ते वञी पहुतो। सूबेदार खे चई मुंहिंजे पुट खे छॾ। सूबेदार चयोसीं तव्हां सिर्फ़ु ज़ुबान सां ईअं चओ त मुंहिंजे पुट चोरी न कई आहे, मां हाणे ई छॾियांसि थो। मौलवी साहब थाणे ते रोई ॾिनो, चई मां ईअं नथो चई सघां। आलिमनि जा पुट चोर थी विया, चोरनि जा पुट आलिम थी विया। जोगिन जा पुट आलिम थी विया, सैयदनि जा पुट सॼो ॾींहुं भंग जा कुंडा पिया घोटनि। सिखनि जा पुट मौलाना उबैदुल्ला सिंधी, मौलाना अहमद अली लाहौरी रहमतुल्लाह अलैह, उन्हनि जा वालिदैन त सिख हुया। सिखनि जा पुट मुफ़स्सिर क़ुरान बणिजी विया। सुम्म औरसनल किताब अल्लज़ीन इस्तफ़ैना मिन इबादिना। अल्लाह साईं फरमायो असां पंहिंजे ॿारनि मां जिन खे चूंडींदा आहियूं उन्हनि खे पंहिंजे किताब क़ुरान मजीद जो वारिस बनाईंदा आहियूं। ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, रब जी चूंड अथव। हीउ जेको तव्हां हीअं असां क़ुरान मजीद ॿुधण जे लाइ हिते वेठा आहियूं, हीउ बि रब जो दयन आहे। त उहो नंढड़ो मोहम्मद ॾाढो सुहिणो हूंदो हुओ, इमाम मोहम्मद। पोइ हिकिड़ो प्रोफेसर हुयो यहूदी, हज़रत इमाम मोहम्मद खे जो ॾिठईं चईंसि पुट तुंहिंजो नालो छा आहे? त हिन चयो मुंहिंजो नालो मोहम्मद आहे। तो यहूदी प्रोफेसर रोए बि पियो, कलमो बि पढ़े पियो, चए पियो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। रोए बि पियो, कलमो बि पढ़े पियो, चए पियो मुसलमानों मुबारक हुजेव, हीउ नंढड़ो मोहम्मद हेॾो सुहिणो आहे त तव्हांजो वॾो मोहम्मद केॾो न सुहिणो हूंदो। हीउ नंढड़ो मोहम्मद हेॾो सुहिणो आहे त तव्हांजो वॾो मोहम्मद केॾो न सुहिणो हूंदो। इमाम मोहम्मद जे चेहरे खे ॾिसी करे उहो यहूदी प्रोफेसर कलमो पढ़ी करे मुस्लमान थियो। मोहम्मद नालो हेॾो प्यारो अथव त पाण केॾो प्यारो हूंदो।
खुदा जी ज़ात जो कसम आहे एतिरो अम्मा खे पंहिंजो बच्चो प्यारो न आहे जेतिरो असांजो नबी अल्लाह खे प्यारो। अम्मा हूंदी आहे न, बच्चो कहिड़ो बि हुजे, रंग जो कारो हुजे, शिकिल जो सादड़ो हुजे, पर अम्मा ईअं भाईंदी आहे त मुंहिंजे हिन बच्चे जहिड़ो दुनिया में कंहिंजो बच्चो ई न आहे। प्यार ऐं मोहब्बत में उहा अम्मा पंहिंजे बच्चे जो नालो न वठंदी आहे। कॾहिं चवंदी आहे मुंहिंजो मिठू, कॾहिं चवंदी आहे मुंहिंजो सोणो, कॾहिं चवंदी आहे मुंहिंजो दादलो, कॾहिं चवंदी आहे मुंहिंजे गुलाब जो गुल, कॾहिं चवंदी आहे मुंहिंजो मखण। मोहब्बत में अम्मा बच्चे जो नालो न वठंदी आहे, लक़बनि सां सॾड़ा कंदी आहे। अल्लाह सही मिसाल ऐं तशबीह खां पाक आहे, पर ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे क़ुरान मजीद जो तव्हां मुतालियो कंदव त पूरे क़ुरान मजीद में अल्लाह कॾहिं बि असांजे सोणे नबी खे नालो वठी करे सॾु न कयो आहे, लक़बनि सां सॾड़ा कयो, लक़बनि सां। साईं जन जे कुल्हल मुबारकनि ते चादर पई आहे, अल्लाह के मुझे नबी जी हुआ चादर एडी पसंद अची वही, फरमाया अय्युहल मुज़म्मिल, ओ मुझे चादर वारा नबी। सब चो सुभान अल्लाह। मुझे साईं जे बदल मुबारक ते कंबल वेड़ियो पियो आहे, अल्लाह के असांजे सोने नबी जो कंबल उहा अदा एडी पसंद अची वही, फरमाया अय्युहल मुद्दस्सिर कुम फअंज़िर वरब्बक फकब्बिर, ओ मुंहिंजा कंबल वेड़ींदड़ नबी। मुंहिंजा साईं पंहिंजे ज़ुल्फ़नि खे कंघी पिया ॾियनि, अल्लाह खे उहो मंज़र एॾो पसंदि अची वियो, फरमाई वज़्ज़ुहा वल्लैलि इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा क़ला। ओ मुंहिंजा सोना मूंखे तुंहिंजे चिमकंदड़ चेहरे जो कसम, मूंखे तुंहिंजे इन्हनि कारल कारल ज़ुल्फ़नि जो बि कसम। मुंहिंजा साईं मके जे घिटिन में हलल पिया, अल्लाह के नबी से जो वो हलन उहा अदा एडी पसंदि अची वई, फरमाई ला उक़सिमु बिहाज़ल बलद व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद। ओ मुंहिंजा महबूब, मां रब खे उन शहर जो भी कसम जंहिं शहर जे घिटिन में तू मोहम्मद मुस्तफ़ा हली। प्यार एॾो आहे, मोहब्बत एॾी आहे, नबी से मिंबर नबी ते चढ़ी करे वाइज़ पिया कनि। साईं जन जी ज़ुबान मुबारक मां जेके लफ़्ज़ पिया निकिरनि, अल्लाह की उहे लफ़्ज़ एॾा पसंदि अची विया, फरमाई वकीलिही या रब इन हाउलाई क़ौमुल ला युमिनून। ओ मुंहिंजा सोना, मां रब खे उन्हनि लफ़्ज़नि जो भी कसम जेके लफ़्ज़ तो मोहम्मद मुस्तफ़ा जे पाक ज़ुबान मां निकिता। एॾो प्यारो नबी से मेराज ते विया, सारी काइनात हेठि हुई, असांजो सोनो नबी सभिनीनि खां मथे हो। हिकिड़ो रब, ॿियो रब जो महबूब। दुनिया में जॾहिं मजाज़ी आशिक पंहिंजे मजाज़ी माशूक सां अकेलाप में वेहंदो आहे, पोइ उनखे प्यार ऐं मोहब्बत में चवंदो आहे तोखे सुहिणो चवां, तोखे प्यारो चवां, तोखे महबूब चवां, तोखे अखियुनि जो ठार चवां, तोखे दिल जो करार चवां। अल्लाह साईं मिसाल ऐं तशबीह खां पाक आहे, पर कजरो ख़ान जा मुसलमानों मेराज वारी रात रब भी प्यार ऐं मोहब्बत में असांजे सोने नबी खे फरमायो, मुंहिंजा सोना हिते तोखों सवा मूंखों सवा ॿियो कोई कोन्हे, हिकिड़ो रब, ॿियो रब जो महबूब। मुंहिंजा महबूब हाणे तूं ॿुधा, तोखे ताहा जे नाले सां सॾु कयां, तोखे यासीन जे नाले सां सॾु कयां, तोखे या अय्युहल मुज़म्मिल जो लक़ब ॾियां, तोखे या अय्युहल मुद्दसिर जो लक़ब ॾियां, तोखे हामिद जे नाले सां सॾु कयां, तोखे महमूद जे नाले सां सॾु कयां, तोखे सिराज मुनीरा जो लक़ब ॾियां, तोखे दाई इलल्लाह जो लक़ब ॾियां,
तोखे बशीर जे नाले सां सॾु कयां, तोखे नज़ीर जे नाले सां सॾु कयां। मुंहिंजा महबूब अॼु जेको तूं चवीं मां रब तो मोहम्मद खे उहो लक़ब ॾियां। असांजा मौलवी हुजे हा चवियासीं मूंखे ख़तीब पाकिस्तान जो लक़ब मिले, को चया मूंखे बुलबुल मदीना जो लक़ब मिले, को चया मूंखे शेखुल हदीस शेख तफ़सीर जो लक़ब मिले, को चया मूंखे पीर तरीक़त जो लक़ब मिले, को चया मूंखे मिठा साईं जो लक़ब मिले, को चया मूंखे सजण साईं जो लक़ब मिले, को चया मूंखे दिलबर साईं जो लक़ब मिले। पर मुसलमानों नबी से आजिज़ी ऐं निवरत में रब की अर्ज़ कयो, या अल्लाह ताहा जे नाले सां सॾु करी तुंहिंजी मर्ज़ी आ, यासीन जे नाले सां सॾु करी तुंहिंजी मर्ज़ी आ, या अय्युहल मुज़म्मिल जो लक़ब ॾी तुंहिंजी मर्ज़ी आ, या अय्युहल मुद्दसिर जो लक़ब ॾी तुंहिंजी मर्ज़ी आ, बशीर जे नाले सां सॾु करी तुंहिंजी मर्ज़ी आ, नज़ीर जे नाले सां सॾु करी तुंहिंजी मर्ज़ी आ, दाई इल्लाह जो लक़ब ॾी तुंहिंजी मर्ज़ी आ, सिराज मुनीरा जो लक़ब ॾी तुंहिंजी मर्ज़ी आ। प्रेम जा सुना अल्लाह मां मोहम्मद के पंहिंजो लक़ब ही थो वणे जो तूं रब चवीं त मोहम्मद मुंहिंजो बानो। या अल्लाह मां मोहम्मद भी तुंहिंजो बानो, मुंहिंजो अबू अब्दुल्ला भी तुंहिंजो बानो, मुंहिंजी अम्मा आमिना भी तुंहिंजी बानड़ी, मां तुंहिंजे बाने ई बानड़ीअ जो पुटु, मां मोहम्मद तुंहिंजो बानो। केॾी हिन में आजिज़ी आहे, मां बानो मां ग़ुलाम। इन जे करे अल्लाह ताला क़ुरान मजीद में नबी सन जी पसंदीदा लक़ब के पहिरियों ज़िक्र कयो, सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम। पाक रब जी ज़ात जंहिं पंहिंजे बाने मोहम्मद मुस्तफ़ा के सॼी काइनात जो सैर करायो। इन जे करे कलमे में भी नबी सन जो पसंदीदा लक़ब पहिरियों यादि हुयो, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। इते भी अब्द संजन जो पसंदीदा लक़ब पहिरियों यादि हुयो, रसूल बाद में यादि हुयो। जो के दौर में के असांजा सादरा मुसलमान चवंदा, जो अर्श पे मुस्तवी था खुदा होकर, वो ज़मीन पे उतर पड़ा मुस्तफ़ा होकर। चवंदा जेको अर्श ते खुदा हो वो ज़मीन ते मुस्तफ़ा जी सूरत में आयो। के वीचारा सादा हीअं भी चवनि पिया त अहद ऐं अहमद में कोई फ़र्क़ु कोन्हे, मीम कढी छॾियो त अहद ऐं अहमद साॻी ॻाल्हि आहे। के वीचारा सादा हीअं भी चवनि पिया साडा अब्दुल कादिर कादिर आहे, सानो और कादिर दी लोड़ नहीं। चवंदा असांजो अब्दुल कादिर ई कादिर आहे, ॿिए कादिर जी असांखे ज़रूरत ई कान्हे। कुल हुवल्लाहु अहद, ओ मुंहिंजा महबूब तूं पंहिंजी पाक ज़बान सां ऐलान करता, अल्लाहु अहद अल्लाह अकेलो आहे, अल्लाहु समद अल्लाह बेनियाज़ आहे। सारी कायनात रब जी मोहताज आहे, रब कंहिंजो भी मोहताज न आहे। लम यलिद, रब खे न पुट न धी। नबी साईं खे 4 पुट 4 न्याणियूं, हज़रत अली साईं खे 18 पुट 13 न्याणियूं। वलम यूलद, रब खे न अबू न अम्मा। नबी साईं जे अबे जो नालो अब्दुल्ला, अम्मा जो नालो अम्मा आमिना। हज़रत अली साईं जे अबे जो नालो ख्वाजा अबू तालिब, अम्मा जो नालो फातिमा बिन्त असद। वलम यकुल लहू कुफुवन अहद, रब जे बराबर कोई कोने, हू अकेलो। सब चो खुदा खुदा है, मोहम्मद मुस्तफ़ा है। हू ज़ुल जलाल ही आमिना जुलाल, हू रब्बुआ ही शायर रब्बुआ। हू खालिका नबी से मखलूका, हू मालिका नबी से ममलूका। नबी आबिदा खुदा माबूदा, नबी साजिदा खुदा मस्जूदा। नबी मुहताजा रब जी ज़ात बेनियाज़ा,
यादि रखो मुसलमानों, ख़ालिक मख़लूक न थींदो, मख़लूक ख़ालिक न थींदो, ख़ुदा नबी न थींदो, नबी ख़ुदा न थींदो। मोहम्मद नालो भी प्यारो आहे, मोहम्मद पाण भी रब खे प्यारो आहे, तो मोहम्मद मुस्तफ़ा जी तालीम उहा भी रब खे प्यारी अथव। ऐं नबी साईं जी तालीम कहिड़ी आहे? इहा क़ुर तालीम आहे, याद अंग्रेज़ी तालीम कान्हे, उहो हिकिड़ो फ़न आहे, हिकिड़ी लुगत आहे, हिकिड़ी ॿोली आहे। जीअं सोनार को धंधो हुनुर आहे, लोहार को धंधो हिकिड़ो हुनुर आहे, हार पोइ जीअं हिकिड़ो हुनुर आहे, हर को त हार ई नथो थी सघे। हीअ भाॼी पिया कायो, इहो बि हिकिड़ो हुनुर आहे। ईअं अंग्रेज़ी बि हिकिड़ो हुनुर थियो। हितां जो को मुग़री सऊदी अरब वञे ऐं उते अरबी ॻाल्हाए त हिनखे आलिम चवंदो। को मुग़री अमेरिका बर्तानिया वञे, इंग्लिश ॻाल्हाए त हुनखे पढ़ियल लिखियल चवंदो। तालीम हुनखे चइबो आहे जंहिंसां हलाल ऐं हराम जो पतो पवे, जाइज़ ऐं नाजाइज़ जो पतो पवे। तालीम हुनखे चइबो आहे जेका बाने खे रब सां मिलाए, उहा तालीम अथव क़ुर वारी। इंजीनियर थियण को कमाल आहे छा? इंजीनियर त ही पखी असां खां वधीक इंजीनियर आहिनि। पखियुनि जा अखेरा ॾिठा अथव? हिकिड़ो नंढिड़ो पखी आहे, उहो सरनि में वाह जे कप ते सर थींदा आहिनि, उन में आखेरो ठाहींदो। नंढिड़ो पखी आहे, तव्हां हुनजो आखेरो ॾिसो त इंजीनियर हैरान थी। उनजो दरवाज़ो हेठों कंदो आहे जीअं हुन में मथां बारिश न पवे, को ॻड़ो पवे तॾहिं बि हुनखे नुक़सानु न आहे। केॾी बि बारिश पवे, महीनो बारिश हली न, हुनजे घर खे को बि नुक़सानु, अंदरि पाणी नथो, अंदरि वरी पींघ थो ठाहे, माना हिंदोरो उहो थो ठाहे, हुन में लुॾंदो आहे। तव्हां हैरान थी वेंदा। इंजीनियर त पखी बि चवनि था, जेकॾहिं असांजो पुटु इंजीनियर थियो त कहिड़ो कमाल कयईं। डॉक्टर त भोला बि आहिनि, जेकॾहिं असांजो पुटु डॉक्टर थियो त कहिड़ो कमाल कयईं। ख़ुतबात हकीम अलैहिस्सलाम में कारी मोहम्मद तैयब रहमतुल्लाह अलैह हिकिड़ो वाक़ियो लिखियो आहे। हिंदुस्तान में हिकिड़ो ॻोठु हुयो, पोइ उते भोला घणा बांदर, पोइ शहर वारनि खे, ॻोठ वारनि खे भोलनि अची तंग कयो। राति जो खीरु पी वञनि, लस्सी दोरो उहो पी वञनि, मानी रखनि त मानी खाई वञनि। ॻोठ वारनि छा कयो, जो मानी में ज़हर विझी उहा मानी ॿाहिरि रखी, खारनि खां ॿाहिरि, घरनि खां ॿाहिरि। राति जो भोलनि जो टोलो जो आयो, मानी खे जो ॿाहिरि ॾिठो त परेशान थी विया, त सदाईं मानी लिकियल हूंदी आहे खारनि में, पिंडनि में। अॼु मानी ॿाहिरि पई आहे, हिन मानी में ख़ैरु न आहे। सम्झी विया, हिकु ॿिए ॾे निहारनि। पोइ उन्हनि भोलनि में हिकिड़ो डॉक्टर हुयो भोलो, उन मानी सिंघी ॿियनि भोलनि खे चई हलो हिन मानी में ख़ैरु न आहे, हिन में ज़हर। अंदाज़ो लॻायो, मां तव्हां खां पुछां थो, तव्हांजे कंबर जा डॉक्टर पुॼनि हिन भोले से? हीअ त अलाए कहिड़ियूं मशीनूं खणी ईंदा, टेस्टूं कंदा, तॾहिं हिनखे ख़बर पवंदी ज़हर। हुनखे सिंघण सां ख़बर पइजी वई त हिन मानी में ज़हर। मौलाना मंज़ूर अहमद मेंगल साहिबु चवंदो आहे त हिननि डॉक्टरनि खां त उहो डॉक्टर मच्छर वधीक होशियारु आहे। डॉक्टर मच्छर राति जी ऊंदाहीअ में ॾिसो था त किथे थो अचे, उहा सुंडर खे जिथों रतु निकिरे, कंहिं महिल वार ते न वेहंदो, नह ते न वेहंदो। हीअ अंधा डॉक्टर असांजे कुराड़नि ॿारनि जूं खलूं लाहे छॾियूं, रगूं उन्हनि जूं सत्यानाश करे छॾियूं। हिननि खे ॾींहं ॾिठे जो रग ॾिसण में नथी अचे, ॿधनि था ॿाहूं। सही थो चवां या ग़लति थो? हिकु दफ़ो हणंदा कुराड़नि खे, वरी ॿियो दफ़ो हणंदा, टियों दफ़ो हणंदा।
पोइ थी वरी हिननि खे रग जी ख़बर पए। मां तव्हां खां पुछां थो, हिननि डॉक्टरनि खां वधीक डॉक्टर मच्छर वधीक होशियार आहे या? पोइ बोलो जेको डॉक्टर हुयो सभिनी बोलनि खे वठी वियो। उते जंगल में का हिकिड़ी ॿूटी हुई, को गाह हुयो तिरियाक, उनजो हिकिड़ो पन पटे उन्हनि सभिनी बोलनि खाधो। सभिनी खे खाराए वठी आयो। उहा मानी जेका पई जंहिंमें ज़हर पियल हुयो, उहा सॼी मानी उहा बोला खाई ड्रओ करे विया। ज़हर टके जो बि उन्हनि ते असरु न पियो। अहिड़ो को तिरियाक हुयो जंगल, अहिड़ी का ॿूटी खाई आया जो माना ज़हर असरु। हाणे मां तव्हां खां पुछां थो, जेकर तव्हां ईअं असांजो पुटु डॉक्टर थियो त कहिड़ो कमाल कयईं? डॉक्टर त भोला बि थियनि पिया, इंजीनियर त पखी बि थियनि पिया। ही पुलिस वारो कमु। पोइ असां ताइफ़ पिया वञूं त ताइफ़ ॾे बि भोला आहिनि घणा, जो वञूं जो पिया असां ताइफ़ ॾे त रस्ते में हिकिड़ो भोलो विच रोड ते बीठो आहे। जीअं ट्रैफिक जो सिपाही हूंदो आहे न, विच रोड ते बीठो आहे ईअं सिधो। ॿिया भोला नंढड़ा भोलड़ा कुलनि ते खयूं ईअं रस्तो क्रॉस पिया कनि। सभु हेॾो सवें गाॾियूं बीहजी वियूं। जंहिंमहिल सभु उहे भोला रस्तो क्रॉस करे विया, पोइ उन भोले हथ मथे कयूं, पाण हलियो वियो। मां तव्हां खां पुछां, पुलिस वारा त भोला बि आहे? ये ट्रैफिक पुलिस वारो कमु त भोला बि कनि पिया। जेकर असांजो पुटु सूबेदार थियो, SP थियो त कहिड़ो कमाल। हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैहि दरिया में मुसलो विछाए करे उते इबादत पियो करे। दरिया में वॾी करामत हुई। न मुसलो पियो ॿुॾे, न हसन बसरी पियो ॿुॾे। माई राबिया बसरी जो आई, ॾिठईं त हसन बसरी दरिया में मुसलो विछाए करे नमाज़ पियो थो पढ़े। न मुसलो थो ॿुॾे, न हसन बसरी थो ॿुॾे। ये वॾी करामत हुई। पर बीबी राबिया बसरी हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह खे नसीहत कई, ज़ुबान सां न। माई राबिया बसरी छा कयो, जो मुसलो हवा में बीहारे। सब जो ज़ुबान अल्लाह, हवा में हिते ही मुसलो, उते नफ़िल में शुरू थी वई। हसन बसरी समझी वियो त इहो मूंखे सबक़ आहे। मुसलो ॿाहिरि कढी आयो दरिया जे कप ते। उन वक़्त में राबिया बसरी हसन बसरी के जेके लफ़्ज़ चया उहे सोन जे पाणी जे लिखण जे क़ाबिल आहिनि। छा पई चएसि? बर आब रवी खसे बाशी, बर हवा परी मग से बाशी। राबिया बसरी हज़रत हसन बसरी के थी समझाए, ओ हसन बसरी तू ईअं तो समझी त मां दरिया में मुसलो विछाए करे नफ़िल थो पढ़ां, न मुसलो थो ॿुॾे, न मां थो ॿुॾां। हीउ वॾो मुंहिंजो कमाल आहे। राबिया चयो, हसन बसरी दरिया में तरो कमाल आहे, पर इंसानियत जो कमाल न आहे। दरिया में त मच्छी बि तरंदी आहे, दरिया में त मख बि तरंदी आहे, दरिया में त मच्छर बि तरंदो आहे। दरिया में को किनो ढूंढ को मुर्दार जानवर वेंदो हो बि तरंदो आहे। जेकर तूं दरिया में तरे त कहिड़ो तुंहिंजो कमाल आहे। बर हवा परी मग से बाशी। पाण की थी चए, ओ राबिया तूं ईअं थी समझी त मां मुसलो हवा में बीहारे करे उॾामां थी, वॾो मुंहिंजो कमाल आहे। राबिया हवा में उॾामण कमाल आहे, पर इंसानियत जो कमाल न आहे। हवा में त मच्छर बि उॾामंदो आहे, हवा में त मख बि उॾामंदी आहे। इंसान ज़मीन खां 50,000 फुट मथे हवाई जहाज़ में उॾामे थो। इंसान ईअं थो सम्झे त ही मुंहिंजो कमाल आहे। माई राबिया बसरी फरमायो, हवा में उॾामण कमाल आहे, पर इंसानियत जो कमाल न आहे। दिल बि दस्तार के कसे बाशी। इंसानियत जो कमाल हिन में आहे जो वेठो त घर में आहे,
वेठो त ज़मीन में आ पर उन जे दिल जी तार ऐं तालुक आसमान वारी ज़ात रब सां ॻंढियल आहे। इन में इंसानियत जो कमाल आहे। कमाल है इन्हनि हाफ़िज़नि जो 30 सिपारा मुसले ते बीह करे पढ़िया। कमाल आहे हिननि जो कोन। नंढड़ा पूरा 30 सिपारा हिननि जे सीने में मां इन जे करे अल्लाह से फरमायो कल्ला इन्नहा तज़किरा। अल्लाह से फरमायो तालीमी किताब कुरान था। जेकर चाहियो था असांजा बच्चा तालीम याफ़्ता थियनि त पंहिंजे बच्चनि खे मदरसनि में पढ़ायो। स्कूलनि ऐं कॉलेजनि में असांजा बच्चा डॉक्टर थींदा, प्रोफेसर थींदा, इंजीनियर थींदा, जज थींदा, जनरल ऐं कर्नल थींदा। पर क़ुरान तो फमकल्ला इन्नहा तज़किरा। तालीम याफ़्ता ओ आहे जंहिं वटि क़ुरान वारी तालीम है। ये तालीमी किताब क़ुरान था। हज़रत उमर फारूक तौरेत जी तिलावत थो करे। छा जी? तौरेत अल्लाह जो किताब हज़रत मूसा अलैहिस्सलाम ते नाज़िल थियो आहे। उन तौरेत जी तिलावत थो करे। नबी से जो तौरेत जी तिलावत ॿुधी हज़रत उमर जे ज़ुबान मां फ़ग़ज़िब वजहु रसूलिल्लाह। नबी से जो चेहरो मुबारक कावड़ में लाल थी वियो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ बीठो। हज़रत उमर के जे सकुलत का उम्मुक या उमर। उमर तुझी अम्मा तुझे मथा रोए जो तू मुझे महबूब के नाराज़ कयो आ। हज़रत उमर जे अखियुनि में पानी अची वियो। चई अऊज़ु बिल्लाहि मिन ग़ज़ब रसूलिल्लाह। मां अल्लाह जी पनाह थो वठां अल्लाह जे रसूल जे नाराज़ पे खां। मुझे नबी फरमा उमर तोखे छा थी वियो जो तू क़ुरान मजीद जे हूंदे तौरेत जी तिलावत थो करी। हालांकि जेकर मूसा पैगंबर भी इन वक्त मौजूद हुजे आ उहो भी तौरेत के छॾे करे क़ुरान मजीद जी तिलावत करे आ। उहो भी मां मोहम्मद मुस्तफ़ा जी ताबेदारी करे आ। तोखे छा थी वियो जो क़ुरान जे हूंदे तू तौरेत जी तिलावत। मां तव्हां खां पुछां थो क़ुरान मजीद जे हूंदे तौरेत में महारत हासिल करण जी इजाज़त कान्हे का त पोइ ॿी तालीम में महारत हासिल करण जी कंहिं तव्हांखे इजाज़त? अरबी ॻाल्हायो। नथी अचे त ठीकु आहे। बाक़ी अंग्रेज़ी तालीम में तव्हां महारत हासिल कई इहो क़ुरान सां शिरक आहे। अंग्रेज़ी इंग्लिश ॻाल्हायो था अरबी नथा ॻाल्हायो त इहो क़ुरान जी तालीम सां छा आहे? शिरक आहे। शिरक न कयो। सभ खां वधीक महारत मुसलमान खे हासिल करणी आहे त क़ुरान जी तालीम हासिल। कहिड़ा आहिनि जेके अॼु वाइदो कनि त पंहिंजे बच्चनि खे क़ुरान पढ़ाई। मौलाना अशरफ अली थानवी रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे त ॿार जी हीअ जेका दिलि हूंदी आहे नी इहा पाक हूंदी आहे, इहा साफ़ हूंदी आहे। सीनो या दिलि इहा पाक ऐं साफ़ हूंदी आहे। तंहिंजे करे पहिरें नंबर ते इन पाक बर्तन में पाक तालीम ॾियो। पहिरें नंबर ते पंहिंजे बच्चनि खे क़ुरान पढ़ायो। छो त सीनो पाक अथनि, दिलि पाक अथनि। इन में तालीम बि छा हुजे? पाक हुजे। पोइ भली डॉक्टर थियनि, पोइ भली प्रोफेसर था वेहो उहिदा नौजवान ओ भाऊ वेह बसि दुआ था करो। मुंहिंजे तकिरे में केरु उथियो त बसि माना तव्हांजी दिलि भरिजी वई। साईं सॾे थो पोइ मूंखां इजाज़त त वठि न। हा इजाज़त वठंदा कयो। ये बिना इजाज़त जे न उथो। तबलीग जमायत में शायदि तव्हां वक़्तु न लॻायो। तबलीग जमायत में को अमीर साहब बयानु कंदो आहे नी पोइ जेको उथंदो आहे उहो इजाज़त वठंदो आहे। साईं हिकु करे अचां, पाणी पी अचां, तक़ाज़ा करे अचां। उस्ताद जो प्राइमरी पढ़ाईंदो आहे अल्फ़म बे बला बे बकरी बे बोलो त इहे नंढड़ा शागिर्द
पाणी पीअण वेंदा आहिनि त इजाज़त वठंदा आहिनि की न? मां बि तव्हांजो उस्तादु आहे नी बाबा, कलाक खनि तव्हांखे पढ़ायां थो नी। उस्तादनि जा नाफ़रमान त न थियो, असां बि तव्हांजा मुर्शिद आहियूं। मुर्शिद छा के चइबो आहे? जेको चङी ॻाल्हि जी हिदायत करे। जेको उस्तादनि ऐं मुर्शिदनि जो नाफ़रमान थींदो हुनखे फैज़ मिलंदो छा? असां बि तव्हांजा उस्ताद आहियूं। उहो इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह सबक़ पियो पढ़ाए, वांगे जो पुटु पियो आॾो गुज़रे त उथी पियो बीहे, वरी वञे हलियो, वरी जो अचे त वरी उथी बीहे। शागिर्दनि चयो साईं ख़ैर त आहे, तव्हां बार बार उथो था। इमाम साहब फरमायो मुंहिंजे उस्ताद जो पुटु पियो आॾो अचे, तंहिंजे करे अदब में मां उथी पियो बीहे। साईं वांगे जो पुटु तव्हांजो, इन जो पीउ तव्हांजो उस्ताद कीअं थियो वांगियो? चई न मूंखे ॿुधायो त कुतो बालिग़ तॾहिं थींदो आहे जॾहिं टंग मथे खणी करे पेशाब करे त पोइ कुतो बालिग़ थींदो आहे। इहो मूंखे हुन पढ़ायो आहे, सम्झाईं, सेखारियईं। तंहिंजे करे इन जो पीउ वांगियो आहे पर मुंहिंजो उस्तादु आहे, त हिन जो पुटु आॾो पियो गुज़रे त उथी पियो बीहे। पोइ तव्हां केरु थींदा हो मोतबर जो बिना इजाज़त जे उथो? बाबा ईअं न कंदा, जेको उथे त इजाज़त वठे। मूंखे ख़बर त पए नी त तव्हांखे कमु आहे, को मजबूरी आहे, को उज़ुर आहे। बिना इजाज़त जे उथंदव, मां सम्झंदुसि शायदि तव्हांखे दीन जी ॻाल्हि न थी वई। ज़ुन्नुल मोमिनीन ख़ैरा, मोमिन में चङो गुमान कयो। तव्हां उथंदव त बदगुमानी पैदा थी पवंदी त शायदि हिननि खे ॻाल्हि न थी वञे। तंहिंजे करे उथो त इजाज़त वठो। साईं हिकु करे अचां तक़ाज़ा थी विया, पाणी पी अचां, पाबंदी न आहे, इजाज़त वठो। अदब इन में आहे, हीअ मच कचहरी न आहे, हीअ को सियासी जलसो न आहे, हीअ शादी जो प्रोग्राम न आहे, हीअ क़ुरान मजीद जी मजलिस आहे। हिन जा आदाब आहिनि। दुआ कयो अल्लाह असांखे अदब नसीब फरमाए। अज़ ख़ुदा ख़्वाहे में तौफ़ीक़ अदब, बेअदब महरूम शुद अज़ फ़ज़ल रब। रब खां दुआ घुरंदा कयो अल्लाह ताला असांखे अदब जी तौफ़ीक़ ॾे। उस्ताद जो अदब हुजे, मुर्शिद जो अदब हुजे, क़ुरान मजीद जो अदब हुजे, मस्जिद जो अदब हुजे, मदरसे जो अदब हुजे, एतिराम हुजे, वॾनि जो अदब ऐं एतिराम हुजे। अदब ताज अथव, जंहिंजे मथे ते ताज हूंदो हुनजी इज़त हूंदी। जंहिं वटि अदब हूंदो इंशा अल्लाह हो जिथे वेंदो अल्लाह ताला हुनजी इज़त कंदुसि। बहरहाल रमज़ान जो महीनो, पहिरें नंबर में मुंहिंजी तव्हांखे गुज़ारिश आहे त रमज़ान में को बि गुनाह न कजे, हर गुनाह ख़तमु। बाबा रमज़ान में रोज़े में मानी खाइणु हलाल आहे? हराम। पाणी पीअणु हराम। घरवारी जे वेझो वञणु हराम। हलाल जेका शइ आहे उन जे बि वेझो न वञो। पाणी हलाल आहे पर रोज़े में हराम अथव, मानी हलाल आहे पर रोज़े में हराम अथव, घरवारी हलाल आहे पर रोज़े में घरवारी जे वेझो बि न वञो, हराम अथव। कजलो ख़ान जा मुस्लमानों, जॾहिं रोज़े में हलाल शइ जे वेझो माण्हू नथो वञी सघे त कूड़ त सॼो साल हराम आहे। रोज़े में कूड़ ॻाल्हाइण जी कंहिं इजाज़त ॾिनी आहे? गारियूं ॾियणु त सॼो साल हराम आहे। रोज़े में गारियूं ॾियण जी कंहिं तव्हांखे इजाज़त ॾिनी आहे? गिला त सॼो साल हराम आहे, त रोज़े में गिला जी तव्हांखे कंहिं इजाज़त ॾिनी आहे? परायूं नियाणियूं ॾिसण त हराम आहे, त रोज़े में मोबाइल में नियाणी खे ॾिसण जी तव्हांखे कंहिं इजाज़त ॾिनी आहे? जहिड़ो करण त हराम आहे, त रोज़े में जहिड़े करण जी तव्हांखे कंहिं इजाज़त ॾिनी आहे? मौसीक़ी राग ॿुधण त हराम आहे, त रोज़े में मौसीक़ी राग ॿुधण जी तव्हांखे कंहिं इजाज़त ॾिनी आहे? ॾाढ़ी कूड़ण त हराम आहे, त रोज़े में तव्हांखे ॾाढ़ी कूड़ण जी कंहिं इजाज़त ॾिनी आहे? हाणे मां तव्हांखां पुछां थो, जेको रोज़े में कूड़ ॻाल्हाए, रोज़े में गिला करे, रोज़े में गारियूं ॾिए, रोज़े में परायूं नियाणियूं सॼो ॾींहुं मोबाइल ते ॾिसे, रोज़े में सॼो ॾींहुं मौसीक़ी राग ॿुधे, तव्हां ॿुधायो हिन जो रोज़ो कमु करे जो आहे? इहो रोज़ो थींदुसि? बाबा रोज़ो हर शइ जो आहे, रुॻो खाइण पीअण जो रोज़ो न आहे, हर गुनाह खां रोज़ो आहे। तॾहिं उहो रोज़ो असरु ॾेखारींदो, त ईअं त बसि बुख ई न नसीब थींदी।
पहले नंबर ते रमज़ान जे महीने में को भी गुनाह न करे, गुनाह ख़त्म। बे नंबर ते रोज़ो रखो। कुरान मजीद में अल्लाह से फरमायो फमन शहीद मिनकुम शहर फल्यसुम। रब फरमायो जंहिंजे ज़िंदगी में रमज़ान अची वञे, रमज़ान जो चंड ॾिसण में अचेसि, उन जे मथां लाज़िमा त रोज़ा रखे। भली 400 शुगर छो न हुजेसि, भली 90 साल जो कुराड़ो छो न हुजे, कुरान तो फमा रोज़ो रखे। ठीकु आहे, तकलीफ़ वधी वञेसि त भॼण जी इजाज़त आहे। बाबा शुगर वधी वई, ब्लड प्रेशर वधी वियो, तकलीफ़ तव्हांजी वधी वई, त शरीयत में भॼण जी तव्हांखे इजाज़त आहे। वरी कज़ा कजो सियारे में, कज़ा नथा करे सघो, सफ़ा मरीज़ थी विया हो त फिदियो ॾियो। बाक़ी उथंदे ई तव्हां नाउमेद छो थी विया हो त मां रोज़ो झले ई न सघंदुसि, रोज़ो मूंखां बर्दाश्त ई कोन थींदो, इहा तव्हांखे कंहिं इजाज़त ॾिनी? असां त ॾिठो आहे त 90 साल जा कुराड़ा बि रोज़ा रखनि पिया। मुंहिंजे अमर जी हिन वक़्तु उमिरि मां त सम्झां थो 100 जे वेझो आहे। अमां सां ॻाल्हि कंदी आहे त हीअ अञा वाहन में पाणी कोन आयो त मूंखे सांभर, माना अञा वाह ई कोन ई ठहिया। 1920 में ठहियो आहे बैराज, 1920 में इहा पुल जेका बैराज वारी 1920 में तयारु थी आहे, माना अञा हिननि शाखुनि में पाणी न आयो। माना एॾी उमिरि आहे, पर अल्हम्दुलिल्लाह इन उमिरि में कॾहिं बि रोज़ो कज़ा न कयो, तरावी बि पढ़े पई। 400 शुगर जंहिंजी हुई उहे बि ॾिठासीं त रोज़ो रखनि। 95 साल जो कुराड़ो जून जूला जो रोज़ो रखे थो 16 कलाकनि। 400 जंहिंजी शुगर आहे उहो बि रोज़ो रखे पियो। ऐं असांजो 25 सालनि जो नौजवान 2.5 मण जी बोरी कुल्हे ते रखोसि त ट्रक जी छिते ते पियो पहुचाए। हिन खां रोज़ो नथो झले सघिजे, रोज़ो बर्दाश्त नथो करे सघे। ॻाल्हि छा आहे? ॻाल्हि ईमान जी आहे। जंहिं वटि ईमानी कुवत हूंदी, भली इंशाअल्लाह उनजी 95 साल उमिरि छो न हुजे, जून जुलाई जो महीनो छो न हुजे, इंशाअल्लाह 17 कलाकनि जो रोज़ो बि रखंदो। पर जंहिं वटि ईमानी कुवत न हूंदी, हीअ त मार्च जो महीनो आहे, पर जनवरी जो महीनो 8 कलाकनि जो बि उहो बेईमान रोज़ो न रखी सघंदो। दुआ कयो अल्लाह ताला तव्हीं असांखे ईमानी कुवत ॾे। एतिराम काफ़रनि जे लाइ, एतिराम कंहिंजे लाइ? काफ़रनि जे लाइ। पोइ हिकिड़ो वाने हुयो, हुनजो पुटु पियो पाणी पीए रमज़ान में सरेआम, त पुट खे चमाटाई त हीउ मुस्लमाननि जो रमज़ान जो महीनो आहे, एतिराम जो, तोखे हया नथो अचे, तूं पाणी दो। अल्लाह खे उन गैर मुस्लिम जी अदा हेॾी वणी वई जो रब उन गैर मुस्लिम खे वाणे खे पछाड़ीअ में कलमे वारी दौलत, ईमान वारी दौलत नसीब कई, मुस्लमान थी करे मरी वियो। हाणे मां तव्हां खां पुछां थो, जेको मुस्लमान रमज़ान जे महीने में रोज़ेदार घरवारी खिचे त मुंहिंजे लाइ चांहि तयारु करे आ, रोज़ेदार घरवारी खिचे त मुंहिंजे लाइ मानी तयारु कर, रोज़ेदार घरवारी खिचे त मुंहिंजे लाइ दिले मां पाणी खणी आ, सरेआम होटल ते चांहि पियो पिए, सिगरेट पियो थो पिए। मां तव्हां खां पुछां थो, मस्जिद में वेठा हो, इन जो ईमान बचंदुसि? हू वाणियो हुयो रमज़ान जो एतिराम कई, रब ईमान नसीब कयसि। ही मुस्लमान थी करे बेएतिरामी करे, तव्हां ॿुधायो हिन जो ईमान बचंदुसि? असां छा कयूं? जज जेके आहिनि कमीना, उन्हनि वटि वञूं था त उते जेके चौकीदार गार्ड बीठा आहिनि, उहे कमीना रमज़ान में सिगरेट पिया था पियनि, चांहि पिया था पियनि। हाणे कंहिंखे दान? थाणे ते वञूं था त सूबेदार पियो थो चांहि पिए रोज़े ॾींहं जो। हाणे कंहिंखे दान ॾियूं? कहिड़े कमीने खे चऊं था असां एतिराम करायो? जेके एतिराम कराइण वारा, उन्हनि जो हाल इहो। असां मिड़ई दाऊं कयूं था, चीखूं कयूं था, दुआऊं घुरूं था अल्लाह ताला मुस्लमाननि खे सम्झे। सो बाबा बेएतिरामी न कयो, ईमान हलियो, एतिराम। हिन नंढड़नि बच्चनि खे बि बचपन में रमज़ान जे एतिराम जो सबक़ खाइनि पीअंदनि खे जो बाबा अंदरि वञी खाओ, लिकी खाओ। हीउ रमज़ान जो महीनो, एतिराम जो महीनो। हाणे त नंढड़ा ॿार बि रोज़ा, हीअ जो आहे
कि मुंहिंजो पुटु हाफ़िज़ इब्राहिम तो सभु रोज़ा रखिया आहिनि हिन को छॾियो पियो अथई सभई रोज़ा रखिया। हाणे त मौसम भली आहे अलहमदिल्ला ॿाहिरि जी मौसम पखो हलाइजे त ॼण एसी वारी हवा थी लॻे हिन मुद में बि को रोज़ा न रखे थो चए पंहिंजी नसीब। ॿिए नंबर ते हिन महीने में नफ़िली इबादत बि कसरत सां कई सुन्नत नफ़िल बि पढ़ंदा कयो तरावी बि पढ़ो तरावी 20 रकातूं तरावी घणियूं रकातूं 20 रकातूं 20 रकातुनि में सजदा घणा आहिनि हिकु रकात में 2 सजदा त 20 में घणा थिया 40 सजदा। ऐं क़ुरान मजीद में अल्लाह सां फरमायो जेकॾहिं तव्हां चाहियो था त असांखे रब जी वेझड़ाई नसीब थिए रब जो प्यार मिले रब जो कुर्ब मिले क़ुरान तो फमा वस्जुद वक़्तरब जेतिरा सजदा घणा कंदो एतिरो रब जो प्यार ऐं कुर्ब नसीब थींदो। नबी साईं जो हिकिड़ो सहाबी आहे सर्दी जी मौसम हुजे साईं जन फरमायो वुज़ूअ जे लाइ पाणी खणी आ गरम पाणी खणी आयो सर्दी जनवरी जो महीनो हुजे ऐं गरम पाणी केरु खणी अचे वुज़ू कराए त ख़ुशी थींदी की न नबी साईं खे हुनजी ख़िदमत एॾी वणी वई पाण फरमायूं पुटु अॼु जेको मुतालबो करिणो अथई मुतालबो कर जेको अंगल करिणो अथई अॼु अंगल कर हू बि नबी जो सहाबी हो चई साईं बसि दुनिया जो कोई अंगल कोन्हे मुंहिंजो हिकिड़ो अंगल आहे त क़यामत जे ॾींहुं मां तव्हां सां गॾु जन्नत में हुजां। नबी साईं फरमाइस कसरत सुजूद सजदा घणा कर माना नफ़िल घणा पढ़ अॼु हिकिड़ो त तरावी असां मुस्लमान पढ़ो ई कोन वरी ॿिया वरी तरावी जो इनकार ये मोबाइल में जेके मौलवी वेठा आहिनि मौलवी त कोन्हनि डॉक्टर मोहम्मद अली मिर्ज़ा इंजीनियर गांधी जो नालो छा आहे गांधी जेको प्रोफेसर ईंदो जावेद नालो त डॉक्टर क़ुरान हदीस जी तशरीह हाणे इहे पिया कनि असां नौजवाननि जो तालुक़ उलमा सां टुटी वियो आहे हाणे असां नौजवाननि जो हथ में आहे मोबाइल हाणे मौलवी इहे आहिनि डॉक्टर प्रोफेसर इंजीनियर। अरे बाबा इन इंजीनियर मोहम्मद अली मिर्ज़ा कमीने खे चओ त तूं वञी रोडनि जी माप कर कमीना तोखे कंहिं इजाज़त ॾिनी आहे जो तूं पटको पाए करे क़ुरान हदीस जी तशरीह थो इन जावेद गांधीअ खे बदमाश खे चओ त तूं वञी क्लिनिक संभाल तोखे कहिड़ो हक़ आहे जो तूं मोबाइल ते टीवीअ ते वेही करे क़ुरान हदीस जी तशरीह थो इन्हनि खे इजाज़त कान ॾिनी आहे इन्हनि जे ॻाल्हि जो वज़न कहिड़ो आहे इहे पाण बि गुमराह ॿियनि खे बि गुमराह कनि। 20 साल जेके मौलवी मदरसे में पढ़िया आहिनि उस्तादनि जूं जुतियूं सिधियूं कई अथनि सुका टुकड़ खाधा अथनि इहो बसि ईअं हदीस जी इजाज़त मिलंदी आहे हीअ तकरीब बुखारी ॾिसंदा हो ख़तमु बुखारी इहो इजाज़त ॾींदा आहिनि। मुंहिंजो उस्ताद साईं मौलाना मोहम्मद इदरीस साहब उन्हनि जा उस्ताद हज़रत साईं मौलाना मीर मोहम्मद साहब मीर अकबर उन्हनि जा उस्ताद हज़रत साईं अब्दुल करीम बेर वारा रहमतुल्लाह अलैह उन्हनि जा उस्ताद हज़रत साईं गुलाम मुस्तफ़ा कासिमी बंबो चांडे वारा उन्हनि जा उस्ताद हज़रत हुसैन अहमद मदनी उन्हनि जा उस्ताद हज़रत शेखुल हिंद उन्हनि जा उस्ताद मौलाना मोहम्मद कासिम नानोतवी उन्हनि जा उस्ताद शाह मोहम्मद इसहाक़ उन्हनि जा उस्ताद शाह अब्दुल कादिर उन्हनि जा उस्ताद शाह अब्दुल अज़ीज़ उन्हनि जा उस्ताद शाह वलीउल्लाह उन्हनि जो उस्ताद शेख अबू ताहिर मदनी उन जो उस्ताद अल्लामा मोहम्मद बिन अहमद उन्हनि जो उस्ताद शेख मोहम्मद इरफान उन्हनि जो उस्ताद शेख रबी बिन सबी उन्हनि जो उस्ताद इमाम अबू ईसा तिरमिज़ी उन जो उस्ताद अब्दुल्ला बिन मुबारक उन जो उस्ताद हज़रत इमाम अबू हनीफ़ा उन जो उस्ताद अब्दुल्ला बिन मसूद उन जो उस्ताद मोहम्मद रसूलुल्लाह नबी से 3 रातियूं तरावी पढ़ाई बा जमात घणियूं रकातूं 20 रकात चौथी रात जो थी त जमात
मस्जिद नबी सॼी भरिजी खचा खच। मां तव्हां खां पुछां थो, अल्लाह जो नबी मुसल्ले ते बीह करे क़ुरान पढ़े त छा मज़ो हूंदो, छा न लुत्फ़ हूंदो। मौली जोगी वाइस थो करे राति जा 12 पिया थियनि, तव्हां वेठा हो न। सॼी राति नबी साईं जा सहाबी वेठा हा। बिलाल बार बार नबी साईं जे दर ते वञी खनकारियूं करे, पर नबी साईं न निकिता। सुबुह जो फजर जी नमाज ते साईं जन आया, जमात वेठी आहे। साहब आवाज़ कयो, साईं छो भला साईं जन जी तबियत नासाज़ हुई छा? राति वॾी जमात गॾु थी आहे तरावी जे लाइ। मुंहिंजे नबी फरमायो, मां तव्हांजे जज़्बे खे शौक़ खे ॾिठुमि पिए, बिलाल जूं खनकारियूं बि मां ॿुधियूं पिए, पर मुंहिंजे नबी फरमाया तरावी नमाज़ अल्लाह खे एॾी पसंदि अची वई जो मूंखे ख़ौफ़ ऐं ख़तरो थी पियो मतां तरावी उम्मत ते फ़र्ज़ु न थी पए। माना एॾी त भली नमाज़ आहे नी। बसि इन ख़ौफ़ ऐं ख़तरे जे करे त मतां फ़र्ज़ु न थिए, बसि नबी साईं न आया। 3 रातियूं पढ़ायूं नी तरावी बा जमात 20 रकात। पोइ यको अकेला पढ़ंदा। पोइ हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे ज़माने में तरावी ईअं ई अकेला पढ़ंदा। पोइ हज़रत उमर जी खिलाफ़त आई, पोइ ॾिठईं त को किथे पियो थो तरावी पढ़े, को किथे। पोइ हज़रत उबई बिन काब क़ुरान जो हिकिड़ो कारी हुयो, उनखे चई पुट मुसल्ले ते बि सभिनी साहिबनि खे चई त तव्हां हिन जे पोयों जमात सां पढ़ो। हाणे साईं जन दुनिया जो जान छॾे आ, हाणे जिब्रील बि न ईंदो, वही बि न ईंदी, हाणे क़यामत ताईं तरावी मोहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत आहे। जाल अल्लाहु सियामहु फरीज़ा व क़ियाम लैलिही ततव्वुआ। मुंहिंजे नबी फरमायो, रमज़ान में तव्हां ते ॾींहं जो रोज़ा फ़र्ज़, राति जो तरावी। उन वक़्त खां वठी 1450 साल थी विया आहिनि। हर रमज़ान में मस्जिद नबी में मस्जिद हराम में 20 रकातूं तरावियूं थियनि पियूं। हाणे ई करोना खां पोइ अलाए छा थियो आहे निभागनि खे। सऊदी जा हाकिम बि असांजे हाकिमनि वांगुरु बेदीन आहिनि। उहे बि चवनि था आसानी हुजे, उहे बि चवनि था आसानी हुजे, बसि दीन आसान। हाणे हुते 10 रकातूं था पढ़नि शायदि। दारुल उलूम देवबंद वारनि मुफ़्ती तक़ी उस्मानी ख़त लिखिया आहिनि। मौलाना उन्हनि खे चयो आहे त हिन ते गौर फ़िक्र कयो, ही तव्हां सही न पिया कयो। अहल हदीस त साईं ताड़ियूं पिया वॼाइनि, पोइ बि हिननि जी ॻाल्हि ते त अञा अमल न थियो। हिते 8 पढ़ंदा। हज़रत इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह एहतियात ते अमल कयो आहे। मां तव्हां खां पुछां थो, जेको 20 रकातूं तरावी पढ़ंदो, 8 बि उन में अची वयूं या न? हज़रत अली साईं त ख़ुदि हुकुम कयो आहे त 20 रकातूं तरावी पढ़ो। हज़रत अब्दुल्ला बिन मसूद, हज़रत उमर फारूक उन 20 रकातूं तरावी बा जमात पढ़ाई आहे। नबी साईं 3 रातियूं 20 रकातूं तरावी पढ़ाई। ऐं तरावी मुकमिलात फ़राइज़ आहे बाबा। 24 कलाकनि में फ़र्ज़ रकातूं घणियूं आहिनि? 17। 2 रकातूं फजर, 4 रकातूं ज़ोहर, 4 रकातूं असर, 10, 3 रकातूं मगरिब, 13, 4 रकातूं इशा, 17, 3 रकातूं वित्र वाजिब, इहो बि फ़र्ज़ जे बराबरि। घणियूं थियूं? 20 रकात। हाणे जेको रमज़ान में 20 रकातूं तरावी पढ़ंदो, इंशाअल्लाह सॼे साल में असांजे फ़र्ज़नि में जेका कमी कोताही थी वेंदी हुनजो पूरा इंशाअल्लाह या तरावी जमात कंदी। ऐं तरावी में क़ुरान मजीद पढ़बो। नबी साईं फरमाया, अलिफ लाम मीम हिकिड़ो हर्फ़ न आहे, अलिफ जुदा, लाम जुदा, मीम जुदा। जेको पढ़े थो अलिफ लाम मीम, उनजे अमाल नामे में 90 नेकियूं थी लिखिजनि, 90 गुनाह था माफ़ थियनि, 90 दर्जा था जन्नत में बुलंद थियनि। इन नमूने सां उलमा हिसाब कयो आहे, जेको हिकिड़ो क़ुरान मजीद जो ख़तम पढ़ंदो, उनजे अमाल नामे में 1 खरब 70 अरब
82 करोड़ 58,80,000 नेकियूं उन जे अमाल नामे में लिखबी। सुभान अल्लाह। ॾाढा चओ एतिरा पैसा मिलनि पोइ ॾाढा चवंदा पैसा रुगो 15,000 माईअ खे था मिलनि त 8 कलाक वेठा हो पाण मुड़ुसु जुदा इंतज़ारु पियो करे माई कतार में 8 कलाक बीठी आहे त केॾी महिल वारो ईंदो 12,000 जे लाइ 8 कलाक बीहो था। ऐं क़ुर मजीद ॿुधण जे लाइ 1 कलाक बि नथा बीह सघनि। बाबा नेकिन जो हिते क़दुरु न आहे। नेकिन जो क़दुरु क़यामत जे ॾींहुं थींदो जॾहिं नेकिन जी बाज़ार लॻंदी, नेकिन जी मंडी लॻंदी। नबी साईं फरमायो नेकी एतिरी त क़ीमती थी वेंदी जो पुटु पीउ खे चवंदो बाबा हिकिड़ी नेकी ॾे, मुंहिंजे जन्नत ऐं जहन्नम जो मसइलो आहे। पीउ चवंदुसि तूं आहीं केरु जो मूंखां नेकी थो वठी। वरी मां वटि ईंदो अम्मा भला तूं नेकी ॾे, मुंहिंजे जन्नत ऐं जहन्नम जो मसइलो आहे। मां चवंदी मां तोखे सुञाणा ई कोन थी केरु आहे तूं। यौम यफिरुल मर्उ मिन अखीह व उम्मिही व अबीह व साहिबतिही व बनीह। क़ुरान तो फरमा भाउ खां बेज़ार हूंदो, अबू अम्मा औलाद खां बेज़ार, औलाद भी अम्मा खां बेज़ार, मुड़ुसु ज़ाल खां बेज़ार, ज़ाल मुड़ुस खां बेज़ार। रजब जो महीनो पोखण जो महीनो अथव, शाबान जो महीनो पाणी ॾियण जो महीनो, गुॾ ॾियण जो महीनो, भाङ ॾियण जो महीनो अथव। रमज़ान जो महीनो देरे खणण जो महीनो आहे। देरो भी कणिक जो न, सारन जो न, नेकिन जा देरा। अॼु नेकिन जा देरा पिया खणनि। असांखे परवाह ई कान्हे का। 99% मुस्लमान रोज़ो कोन थो रखे, 99% मुस्लमान तरावी नथो पढ़े। रमज़ान जे महीने में हिकिड़ो बि क़ुर मजीद जो ख़तम न कढियोसीं त पोइ बचो छा। नबी साईं हर रमज़ान में हिकु सॼो क़ुर मजीद जिब्रील खे यादि ॿुधाईंदा। आख़िरी जेको नबी साईं जे ज़िंदगी जो रमज़ान हो, हदीस में चए थो 2 दफ़ा नबी साईं जिब्रील खे सॼो क़ुर मजीद यादि ॿुधाए। रमज़ान में जेकर क़ुर मजीद जी तिलावत नसीब थी त इहो शवाल में भी कंदो, ज़ुल्क़ाद में भी। रमज़ान में जेको जमात सां नमाज पढ़ंदो तो ज़ुल्हज में मुहर्रम में भी पढ़ंदो। रमज़ान में जमात जो ख़्याल न कई, रमज़ान में क़ुर मजीद जी तिलावत न कई, इहो शवाल में कंदो। जेकर चाहियो था त सॼो साल असांजो नेकिन में गुज़रे त पोइ रमज़ान में नेकियूं कयो। रमज़ान जो असरु थींदो आहे सॼे साल, ऐं बरकत भी इन में थी। नबी साईं फरमायो तबरक बिल क़ुरान, क़ुर मजीद सां बरकत हासिल कयो। अॼु असांजे घर में बरकत आहे। मुंहिंजो वालिद साहब कुर्मी हो, मां पाण हारी जो पुटु आहियां। मतां तव्हां सम्झो त मौली जोगी शायदि ख़ानदानी मौलवी। बाबो साईं चवंदो हो त 20 रुपया मण हूंदी कणिक, बोह खे त केरु लेखींदो ई कोन। 11 रुपया मण हुई सारी, पलाल खे त माण्हू बाहियूं ॾींदा, पर बरकत हुई या कान हुई। अॼु 2,500 3,000 रुपया कणिक जो मण आहे, 500-600 रुपया बोह बि रेज़की मण, 4,500 सुपर चांवर मण आहे। पलाल भी पैसनि जो पियो खपे, पोइ बि हार न ज़मींदारनि जा 2 हथ मथे ते आहिनि त भाणनि जा बि पैसा न निकिता, टिकटर जा बि पैसा न निकिता। माना बरकत न आहे। असांखे यादि आहे असांजा वॾड़ा आलिम त कोन, हाफ़िज़ त कोन, क़ुर मजीद उन्हनि खे पढ़णु ॾांहुं कोन ईंदो, पर ॾांदनि खे छोड़ींदा। ज़मीन ते वेंदा पोइ चवंदा बिस्मिल्लाह अला तुआर, या अल्लाह तुंहिंजे आसिरे। जाट जाट सां बिस्मिल्लाह हूंदी, अल्लाह जो नालो हूंदो, उन में बरकत हूंदी। असां जूं वॾड़ियूं आलिमियाणियूं त कोन हूं, हाफ़िज़ाणियूं त कोन हूं,
उन्हनि तो कुरान मजीद भी नाज़रा को नहीं दो पर असांखे यादि आहे झंड ते वेंदियूं ला इलाहा इल्लल्लाह पढ़ंदियूं इल्लल्लाह जो ज़िक्र कंदियूं उन में बरकत हुई आहे न। भला माइनि खे चओ त बिस्मिल्लाह त पढ़ो 8 ॾींहं ई पूरा कोन था थियनि त खंड जो कटो वियो घर वञ त केॾी महिल खंड कान्हे केॾी महिल पती कान्हे केॾी महिल गिहु कोन्हे केॾी महिल लूणु कोन्हे केॾी महिल मिर्च कोन्हनि केॾी महिल काठी कान्हे का न का शइ खुटी पई बिस्मिल्लाह त ईंदी अथनि घर वारनि खे न्याणियुनि खे अधड़ियुनि भेनरुनि खे चओ त गुदड़े मां अटो कढो त बिस्मिल्लाह ॻोयो त बिस्मिल्लाह पाणी विझो त बिस्मिल्लाह चाणा ठाहियो त बिस्मिल्लाह दांगीअ ते मानी रखो त बिस्मिल्लाह उथलायो त बिस्मिल्लाह कुनीअ में लूणु मिर्च विझो गिहु विझो त बिस्मिल्लाह पढ़ो लायो कुनीअ खे त बिस्मिल्लाह वरी कुनीअ मां का वॾड़ी वटीअ में ॿोड़ कढे त बिस्मिल्लाह पढ़े महीनो रुगो तव्हां बिस्मिल्लाह जो विर्द कयो इंशाअल्लाह तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त बिस्मिल्लाह में बरकत केतिरी आहे। आख़िरत जो भी फ़ाइदो हज़रत ईसा अलैहिस्सलाम हिकिड़ी क़ब्र वटां गुज़रियो ही मौजूदो ईसा अलैहिस्सलाम ॾिठईं त क़ब्र में बाहि थी भरे अॻिते जो वियो वरी वापसि मोटियो त उहा साॻी क़ब्र जन्नत जो बाग़ रब खे अर्ज़ु कई या अल्लाह छा माजरा आहे सवेल गुज़रियुसि त हिन क़ब्र में बाहि पई भरे हाणे हिन क़ब्र में बाग़ लॻो पियो आहे रब फरमा मुंहिंजा ईसा नबी हिन क़ब्र वारे जो नंढिड़ो बचिड़ो हुयो अॼु सम्झ सां थियो आहे मदरसे में आयो आहे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ी अथई सभु जो सुभान अल्लाह या बिस्मिल्लाह क़ुरान में भी आहे पर अॻियनि किताबनि में बि हुई हिन जे नंढड़े अॼु बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ी आहे मूंखे हया थो अचे जंहिंजो बच्चो मुंहिंजो नालो वठे मूंखे रहमान ऐं रहीम चवे मां हुनखे कीअं अज़ाब कयां हिन जे बच्चे जे बिस्मिल्लाह पढ़ण जे करे मां रब हिन जे क़ब्र खे जन्नत जो बाग़ बनायो। अॻे असांजा पुराणा उस्ताद नंढिड़ो ॿारु जंहिं महिल मदरसे में ईंदो हो क़ाइदो शुरू कंदो हो त पहिरियों हुनखे बिस्मिल्लाह पढ़ाईंदो असांखे पाण खे यादि आहे असांखे उस्ताद पहिरियों बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ाई पोइ अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अन्अमता अलैहिम गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलद्दाल्लीन पोइ चवंदा अलिफ बा ता सा हाणे मां उस्तादनि खे गुज़ारिश थो कयां त नंढिड़ो बच्चो जीअं जो अचे क़ाइदो शुरू कराएसि त पहिरियों बिस्मिल्लाह पोइ अलहम्द पोइ अलिफ बा ता रब फरमा हिन जे बचिड़े अॼु बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ी आहे तंहिंजे करे हिन जी क़ब्र जन्नत जो बाग़ बणिजी वई आहे। हाणे मां तव्हां खां पुछां थो जंहिंजा बच्चा मुसले ते बीह करे 83 पारा यादि पढ़नि तव्हां ॿुधायो त हिननि जे वालिदैन जे क़ब्रुनि जो छा मक़ाम हूंदो जंहिंजा बच्चा क़ुरान मजीद पिया पढ़नि हिननि जे वालिदैन जे क़ब्रुनि जो छा मक़ाम हूंदो सो घर में बिस्मिल्लाह आम कयो अमरनि खे न्याणियुनि खे घर वारनि खे चई छॾियो त जेको कमु कयो कुल्लु अमरिन ज़ी बालिन लम युद्दा बि बिस्मिल्लाह वलहम्दुलिल्लाह वस्सलात अलैहि फहुव अक़्ता मुंहिंजे नबी फरमायो जेको कमु जंहिंमें बिस्मिल्लाह न आहे दुरूद न आहे अलाह जो हम्द न आहे उहो ख़ैर ऐं बरकत खां कटियल आहे उन में बरकत न ई असांजे मदरसनि में बरकत आहे या कान्हे क़ुरान जी त बरकत आहे जो बच्चा सॼो ॾींहुं क़ुरान था पढ़नि न त घणो ख़र्चु आहे केतिरा तालिब हिते मुसाफ़िर रहनि था लटा कपिड़ा खाधो पीतो दवा दरमल उस्तादनि जूं पघारूं बोर्ची बिजली आहे गैस आहे काठियूं आहिनि इहे थोरा मसइला मौलवी सिद्दीक़ वीचारो पाण बीमार सफ़र कोन थो करे सघे पर पोइ बि अल्हम्दुलिल्लाह ॿाहिरि में हेॾो इदारो हले पियो हाफ़िज़ निकिरनि पिया आलिम निकिरनि पिया इहा छा जी बरकत आहे क़ुरान जी तबरक बिल क़ुरान क़ुरान सां बरकत हासिल
रमज़ान में क़ुरान मजीद जी तिलावत कसरत सां। बे नंबर ते रमज़ान में सखावत भी घणी। अम्मा आशा फरमाती जन रमज़ान जो महीनो ईंदो हो मुंहिंजा महबूब ईअं सखा कंदा जीअं तेज़ हवा हूंदी आहे, जीअं तेज़ हवा घर घर में घिटी घिटी में महले महले में पहुचंदी, ईअं मुंहिंजे महबूब जी सखा भी रमज़ान में हर जाइ ते पहुचंदी। हातिम खां वध सखा में, दरिया खां वध अता में, हरगिज़ गनी न थींदो दिल भर जड़ो दुनिया में। चांदे जड़ा नवाज़िया, सब चो सुभान अल्लाह। मौलूद असांखे बि ईंदा। चांदे जड़ा नवाज़िया कई गरीब अरबी, वाह वाह खुदा जो प्यारो आहे हबीब अरबी। सखावत हिनखे न चइबो आहे जो 500 जरेब ज़मीन हुजेसि, 2 जरेब मस्जिद ऐं मदरसे जे लाइ वक़ुफ़ कई आहे, सखा कान अथव। सखी हिनखे न चइबो आहे जो ₹1 रुपया महीने में पघार हुजेसि, 2000 रुपया मदरसे में मौली सिद्दीक़ साहब खे ॾिनई, इहा सखा कान अथव। सखी हिनखे चइबो आहे जो घर में खाइण जे लाइ का शइ कान्हे, का राशन जो कटो मिलियुसि, पाड़े में हिकिड़ो ग़रीब मिसकीन बच्चनि समेत बुख ते वेठो हो, हिन जा बच्चा भी बुख ते आ, चई मुंहिंजो अल्लाह मालिक आहे उहो राशन जो कटो वञी हुन ग़रीब खे ॾिनई त तूं पंहिंजे बच्चनि खे खारा। हिनखे चइबो अथव सखावत। पंहिंजो घर डथो पियो आहे, 2 लख रुपया मिलियसि, बेनज़ीर जा पाड़े में हिकिड़े ग़रीब मिसकीन जे घर खे छत कान हुई, हिन 3 लख वञी हुन ग़रीब खे ॾिना। यार तूं पंहिंजे घर जी छत विझरा, मुंहिंजो ऐं मुंहिंजे बच्चनि जो मालिक अल्लाह आहे, इनखे चइबो अथव सखावत। इन्हनि जे बारे में मुंहिंजे नबी फरमायो असखी हबीबुल्लाह, सखी अल्लाह जो दोस्त आहे। असखी करीब मिन अल्लाह व करीब मिन रसूल व करीब मिन अल जन्नत व बईद मिन अन्नार। मुंहिंजे नबी फरमायो सखी अल्लाह के भी वेझो, अल्लाह जे रसूल के भी वेझो, सखी जन्नत के भी वेझो आहे, सखी जहन्नम खां परे आहे। दुआ कयो अल्लाह ताला तव्हां असांखे रमज़ान में सखा नसीब फरमाए। बी तव्हां वटि का शइ कान्हे, का दिले मां का मट मां पाणी जो गिलास भरे का रोज़ेदार जे आॾो रखो, को लस्सीअ जो प्यालो भरे का रोज़ेदार जे आॾो रखो। हदीस में चए थो मुंहिंजे नबी फरमायो जेतिरो रोज़ेदार खे सवाब एतिरो तव्हांखे सवाब। सदक़तुल फ़ित्र, ज़कात, फ़िदियो, क़ुर्बानी जूं खलूं इहे मदरसनि खे, छो त इहे मदरसा हलनि इन ते। सदक़तुल फ़ित्र इहो जेको हाणे फ़ितरानो ॾिबो आहे ग़रीबनि जे लाइ त आहे 180 रुपया, भला एहतियातनि 200 रुपया। 200 रुपया जेको घर जो वॾो आहे उनजे मथां लाज़िम आहे त सभिनीनि जो 200 जे हिसाब सां। जेकर रब वधीक ताक़त ॾिनी आहे, वधीक पैसो आहे त छुहारनि जो वरी अञा वधीक आहे, किशमिश जो अञा वधीक आहे, 1700 आहे, 2000 आहे, 2500 आहे। हीअ सफ़ा ग़रीब आहे, भला हुनजे लाइ 200 रुपया। इहो सदक़तुल फ़ित्र हिसाब करे मदरसनि खे, ग़रीबनि खे अल्हम्दुलिल्लाह बेनज़ीर जा पैसा बि खोड़ था मिलनि, आहे या न। हाणे त मायूं चवनि थियूं मुड़ुसनि खे त तव्हांजी असांखे ज़रूरत ई न आहे, असांखे पैसो पंहिंजो आहे। हुकूमत अहिड़ी निभागी आहे जो मायुनि खे पैसनि ते हिराए छॾे। उहो हिकु कुराड़ी खग जंहिंखे न ॾंदु न ॾाठ कुल्हे ते खणी आयसि, वोट ॼारण जी, अखियुनि खां अंधी। उहो असांजो प्रेज़िडेंट ऑफिसर हो, उनजे चयो अबा तीर दा निशान त मेकूं ॾेखार, अबा तीर दा निशान त मेकूं ॾेखार। चई मां चयोमांसि मां हीअ किताब निशान आलमनि जो, जनाज़ा आलम पढ़नि, दुआऊं आलम घुरनि, क़बर ताईं आलम असांजो साथ ॾियनि। चई अबा तेकूं कहिड़ी ख़बर, माण्हू 200 रुपये बि उधारे न ई ॾींदा आहिनि। शाबस बेनज़ीर को हर महीने में को 8000 मिलंदी। सो इन्हनि निभागियुनि खे खोड़ पैसा मिलनि था। बाबा इन्हनि खे छॾियो इहो सदक़तुल फ़ित्र, इहे ज़कात, इहो क़ुर्बानी मदरसनि खे ॾियो।
मां त चवां थो जेकर हिन ॻोठ वारा कजलो खाइण वारा ही सभु सही नमूने सां ज़कात ॾियनि क़ुर्बानी जूं खलूं सदक़तुल फितर ॾियनि त साईं मोदी बाबू सिद्दीक़ खे ॿाहिरि वञण जी ज़रूरत ई सही थो चवां या ग़लति रुॻो ॻोठ वारा ही केॾी जमायत आहे अञा ही त अधु माण्हू कोन आया ॻोठ में त वञ भेण गाबा जो बीठा इन्हनि ते ज़कात कान्हे हर हिकु ओताक में 50-50 लख जा गाबा बीठा ज़कात न ॾींदासीं सदक़तुल फितर न ॾींदासीं पोइ पाणीअ जी खोट थी साईं ॿेर वारा फरमाईंदा सिंधी था चवनि पाणी ॾे पाणी पाणी ॾे पाणी हिननि जे लेखे त शायदि पंजाब पाणी खसे वियो आहे पंजाबियुनि खे कड़ी हिननि ही था चवनि शायदि पंजाब जे हथ में पाणी आहे बाबा पाणी अलाह जे हथ में उहो हिकिड़ो बुज़ुर्ग हुयो ककर मां आवाज़ ॿुधई फलाणो पुटु फलाणे जो हुनजे बाग़ खे पाणी जी ज़रूरत आहे फरमाई मां हुन ककर जे पोयां लॻुसि ॾिठुमि त हिकिड़े जबल ते अची वसियो एॾो वसियो जो जबल तां पाणी हेठि लथो हिकु कड़ीअ में लोगाटे में पियो फरमाई मां हुन पाणीअ जे पोयां लॻुसि ॾिसां त ही पाणी वञे केॾे थो अञा जो ॾिठुमि त हिकिड़ो कोट आहे उन में नूली लॻियल हुई पाणी उन नूली मां अंदरि कोट में पियो वञे फरमाई मां गेट खां अंदरि जो वञा ॾिसां त हिकिड़ो हमरा हवा कुल्हे ते कोडर अथसि आवाज़ पियो थो ठाहे सचो सुभाणे अरे बाबा तुंहिंजो नालो छा आहे चई फलाणो मुंहिंजो नालो आहे तुंहिंजे पीउ जो नालो चई फलाणो चई हा बेली मां इहो ई आवाज़ु ॿुधो ककर मां अमल तुंहिंजो कहिड़ो आहे चई यार ॿियो त अमल कोन्हे को ही बाग़ जंहिं वक़्त में लहंदो आहे त हिन जे आमदनी खे मां 3 हिसा कंदो आहियां हिकिड़ो हिसो बाग़ ते ख़र्चु कंदो आहे हिकिड़ो हिसो पंहिंजे बचनि जे लाइ रखंदो आहे हिकिड़ो हिसो सारो जो सारो अलाह जे नाले ते ख़ैरात करे छॾींदो आहे बुज़ुर्ग फरमायो इहो तुंहिंजो अमल आहे जो रब ककर खे बि हुकुम करे तुंहिंजे बाग़ खे पाणी पियारे असां ईअं कयूं जंहिं साल 4000 रुपया कणिक जो मण हुयो नी उन साल असां मदरसनि वारनि खे कणिक मिली कान हार ॾिनई ज़मींदार 4000 मण जेके 2 मण ॾींदा हुआ 8000 भेण 2000 ॾेई जान पिया छॾिया मां पंहिंजी ॻाल्हि थो कयां 400 मण मूंखे अनु मिलंदो हो साल ते जंहिं साल रेट जो वधी वियो त उन साल 100 मण मस असांजो न ॾींदासीं त पोइ रेट किरंदा अलाह जे नाले ते न ॾींदासीं पोइ 4000 वारो मण वञी 2200 ते ॾींदो सही थो चवां या ग़लति रेट किरी पवंदा पाणी बंदि थी वेंदा पापड़ जी बीमारी लॻंदी सारनि खे अजीब अजीब क़िस्म जी ज़हरीलियूं बीमारियूं पोइ हिसाब ईअं थींदा असां सोचूं कोन था जेकर सोचूं नी असां फसल जो उछरो असांजी ज़मीन ते आहे या न भला ख़ैरात करे छॾियो 100 मण थियनि था भला 5 मण मदरसे खे ॾेई छॾियो बोली बाबा ही 5 मण असां अन्न मदरसे खे था ॾियूं सारियूं मदरसे खे तव्हां ॾिसंदो त इनशाला बरकत थींदी अज़म कयो त इनशाला सदक़तुल फितर ज़कात क़ुर्बानी जूं खलूं इनशाला ही पंहिंजो मदरसो आहे हिन मदरसे में ॾींदासीं हीअ हाफ़िज़ तयारु थी आहे आलम तयारु थी आहे असां मरी वियासीं इहो सवाबु क़यामत ताईं चालू दुआ कयो अलाह असांखे रमज़ान जूं रहमतूं बरकतूं नसीब फ़रमाए ऐं को नात ख़्वाना मूं सां गॾु नात पढ़े त पोइ दुआ था करूं दुआ खां अॻु में न वञे